झोल मां खे ख़बर ॾींदा हलूं त झोल में बि अॼु ॾहीं मुहर्रम अल हराम जे सिलसिले में मातमी जलूस मरकज़ी इमाम बारगाह अंजुमन सजादिया मां बरामद थियो आहे, जंहिंमें झोल शहर ऐं भर पासे जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि मां नंढा वॾा मातमी जलूस अची मुख्य मातमी जलूस में शामिल थिया आहिनि। मातमी जलूस पंहिंजे रवायती रस्तनि ते रवां दवां आहे। शरीक अज़ादारनि मोमिननि पारां नोहा ख़्वानी, सीना ज़नी, ज़ंजीर ज़नी ऐं गुरजन वग़ैरह सां मातम करे करबला जे शहीदनि जी यादि ताज़ा कई है। शाम दारे अंसारी चौक में शाम ग़रीबा पढ़ी वेंदी, जंहिं बाद मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि खां थींदे वापसि मरकज़ी इमाम बारगाह में जलूस इख्तिताम पज़ीर थींदो। जलूस जी हिफ़ाज़त जे लाइ SHO झोल यासिर नवाज़ मुग़ल पंहिंजे जवाननि सां गॾु सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।